मुझी रेड़ी ते मिट्टी इलाही चढ़ी आहे सो इन खे साफ़ कजे। हीअ ॾिसो था मिट्टी इन खे बिल्कुलु साफ़ कबो। हीअ मिट्टी ॿोरी ते ॿार खेॾंदा आहिनि रांदि रेड़ीअ ते। ॾिसो था केॾी मिट्टी चढ़े सघंदनि। मिट्टी जेकी आहे उहा सुकी वई आहे ऐं रही थी उते। हा हीअ मिट्टी खां साफ़ करे छॾी। हाणे हिन ते ॿुजा विछाईंदुमि ॿोरियूं विछाए छॾी। हीअ पाइप पाणीअ जो आहे। हीअ मल्हार ॾिसो था मुंहिंजो पुटु वॾो शरारती आहे सुबुह जो मूंसां गॾु उथंदो आहे। हीअ पाइप कढियो आहे थोरो हुनखे वणनि खे बि पाणी ॾिजे ऐं रेड़ीअ खे बि थोरो पाणी हणां। हीअ ॾिसो हिन जी हरकत ॾिसो था वॾो शरारती आहे। तव्हांजा ॿार आहिनि इहे। बाबा छा थो करे मल्हार? तोखे ॾियां थो हिकिड़ो मिंट हा बाबा हा ॼाए थो वणनि खे पाणी सुबुह जो ॾींदो आहियां। हा दोस्तो ही मुंहिंजे वणनि खे पाणी अची वियो। ॾिसो था केॾा VIP थी विया आहिनि पाणी खां पोइ। मुंहिंजे निम जो वणु ऐं हीअ मुंहिंजी रेड़ी ॿोरनि खे बि पाणी हयोमांसि सफ़ा VIP थी वई। हाणे मां खोलींदुमि पालकनि जा कटा ही ॿ पिया आहिनि ॿई लॻाईंदुसि। पालक जो हिकिड़ो कटो खणी वियो। हाणे हीअ जेको आहे न अहिड़ा कचिरो मूंखे हिनखे साफ़ु करिणो आहे। बिल्कुलु साफ़ु करे पाणी में ॿोड़े पोइ हिते लॻाइणो आहे। सुबुह जो टाइम आहे ऐं हीअ गुलशन नदी जा मंज़र। दोस्तो मां हिकिड़ो कटो लॻायो हुयुमि पालक जो। हीअ पालक ॾिसो तव्हां सजाए रखी आहे रेड़ी ते। ऐं जेको हुन मां हिकिड़े कटे मां जेको कचिरो कढियो आहे उहो ई आहे। छो जो कचिरो सब्ज़ीअ मां कढणु तव्हांजो लाज़मी आहे। जेसि ताईं तव्हां सफ़ाई सुथराई न कंदो तेसि ताईं सब्ज़ीअ में मज़ो न ईंदो। ऐं माण्हू जेको आहे सो सफ़ाई न हुजण जे करे शायदि तव्हां खां माल न बि वठनि। भई ॿियो कटो पियो आहे मां इहो साफ़ु कंदुसि। दोस्तो इहे ॿई कटा मां पालक जा लॻाए वियुसि ऐं हीअ मां हुन मां कचिरो कढियो आहे। जेको कचिरो हाणे हुन में विझंदुमि। हीअ ॾिसो अहिड़ो मुंहिंजो अॻियां तयारु थी वियो। हाणे मां पोयां हुननि जे बिह लॻाईंदुमि ऐं कांटो खणींदुमि। हीअ मां बिहनि जो कटो खोले रखियो आहे ऐं हिनखे हाणे मथे लॻाईंदुमि रेड़ीअ ते। हीअ गुलशन नदी ॾिसो था सुबुह जे टाइम कीअं सन्नाटो लॻो पियो आहे। ऐं जंहिंखे कमुकार आहे उहे ॿाहिरि निकिरनि था। बाक़ी हर माण्हू पंहिंजे घर जे अंदरि सुतल आहे। हीअ वण जे तार ते कांव कीअं ॾिसो था वॾो ज़बरदस्त माहौल हूंदो आहे। सुबुह जे टाइम कुकड़ बांगू ॾींदा आहिनि पखी ॿोलींदा आहिनि। हीअ गुलशन नदी मां रेड़ो पंहिंजो तयारु कयो आहे ऐं मां हाणे अॼु बि घिटियुनि में जेको आहे सो हीअ पंहिंजो माल कपाईंदुमि। सिर्फ़ु 2 टम पालक ऐं बिह। हीअ लौकी दोस्तो पाणीअ में तरी थी पई। टमाटा ऐं हीअ दोस्त टिनि मां कोई हलाईंदो 2 रेड़ा ऐं हिकिड़ो सेटिंग में। मंडीअ में केरु वेंदो आहे? मंडी केरु वेंदो आहे? तव्हां वेंदा आहियो? पोइ 2 रेड़ो मां न हलाईंदा अॼु। सही आहे। हीअ 2 रेड़ो हलाईंदा जेको अॻियां दोस्त वेठो आहे हेठि। ऐं हीअ बाक़ी हीअ दोस्त जेको आहे न मंडीअ वेंदो आहे। आवारा कुतो हुनजे पोयां हीअ बि वञे थो। 2 संगती आहिनि दोस्तो। सुबुह जो टाइम आहे। हीअ किरयाने जो दुकानु हीअ मालिक खोले रहिया आहिनि। सफ़ाई सुथराई लॻी पई आहे। ॾिसो था नौजवान कीअं पंहिंजो कारोबार कनि था रेड़ी हलाइनि था।
असल में जेको कामयाबी जेकी आहे न दोस्तो, ही रेड़ी वग़ैरह ना आहे। कामयाबी आहे तव्हांजे ज़हन जो लाड़ो। तव्हांजो ज़हन जो लाड़ो आहे जेको उहो ई तव्हांखे कामयाबु करे सघे थो। शर्म हया ऐं जेको मां ही कमु कयां या मां अहिड़ो हलायां, उहा आहे मनफ़ी सोच। मुस्बत जेकी सोच आहे उहा आहे ज़हनी लाड़ो आहे। बस छा हाल आहे? हा महिरबानी। ॿियो शुक्र आहे शुक्र आहे शुक्र आहे, मज़े में कुर्ब। हा, हे बि नौजवान ॾिसो केॾो सुहिणो सिबतो आहे ऐं ही बि रेड़ी हलाईंदो आहे, पंहिंजो कारोबार कंदो आहे। पंहिंजे कारोबार में मज़ो आहे न? हा, ज़बरदस्त, महिरबानी अदा। असां हाणे असां हलूं था गिटिन में। वाह वाह, गोलगप्पा, संगरियूं। हे हिनखे छा चवंदा आहिनि? संगर। अच्छा अच्छा, केतिरे जी आहे प्लेट? अच्छा अच्छा, सही आहे, महिरबानी। किलो पालक। हे कुकड़ जेको आहे न, पालक शौक़ सां खाईंदा अथव। हे ॾिसो। हाँ हाँ, दे रहा हूँ बेटा। ये तोड़ के डालो, तोड़ के, ये लो पत्ते, ये लो, ये तोड़ के डालो। ये शौक से खाते हैं पालक। ये भी भागता हुआ आ रहा है, ये देख। इनको दो, है ना, साइड पे तो दो, इधर नहीं दो। ये मोटरसाइकिलें आएंगी। ये ॾिसो था, पालक का पता ही शौक़ सां खाईंदा अथव। आवाज़ लगा आएंगे। हिन में थोड़ो पानी तो ॾियां मां, थोड़ो, बस बस बस, महिरबानी।